मिठी जमायत इस्लाह अल मुस्लिमीन ब्रांच मिठी तरफ़ां शब मेराज जी मुनासिबत सां मुख़्तलिफ़ हंधनि ते महफ़िलूं मुनक़द कयूं वयूं, जिन में जामे मस्जिद हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हा दर्स मोहल्ला मिठी में ख़लीफ़ा साथिन अल जुड़ियो दर्स ताहिरी जी सदारत में प्रोग्राम थियो, जंहिंमें नात ख़्वानी जी सआदत अब्दुल हमीद दर्स ताहिरी फ़क़ीर हाजी ऐं ख़ुसूसी ख़िताब ख़लीफ़ा साईं अल जुड़ियो ताहिरी करण फ़रमायो। महफ़िल में जमायत इस्लाह अल मुस्लिमीन ब्रांच मिठी जो सदर सदाम हुसैन दर्स प्रेस सेक्रेटरी अब्दुल हमीद दर्स समेत उहदेदारनि ऐं शिरकत कई। ॻोठ मोहाड़ियो में नायब सदर हबीबुल्ला कुंभर ताहिरी जी सदारत में प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें नात ख़्वानी हाफ़िज़ जुनैद ताहिरी ऐं ख़ुसूसी ख़िताब साईं मोईर मोहम्मद ताहिरी करण फ़रमाए। ॻोठ चौंपड़ी समेजा में अब्दुल मजीद समेजो जी निगरानी में प्रोग्राम मुनक़द कयो वियो। साणसी फ़नान सेक्रेटरी ज़िले उमरकोट जे फ़क़ीर मोहम्मद जाम ताहिरी मौजूद हुआ, जंहिंमें नात ख़्वानी हाफ़िज़ जुनैद ताहिरी ऐं ख़ुसूसी ख़िताब साईं मीर मोहम्मद ताहिरी करण फ़रमायो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।